बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो सतगुरु स्वामी टेऊराम साहिब की जय। मुंहिंजो अर्ज गुरु तो खे, मुंहिंजो अर्ज गुरु तो खे, कीअं शांति अचे मन में ॾे सतगुर ॾस मूंखे। कीअं शांति अचे मन में ॾे सतगुर ॾस मूंखे। सतगुरु साईं टेऊराम साहिब जन जे सुंदर शब्दनि में हे गुरु ऐं सेवक जो भाव। सेवक सतगुरनि खां पंहिंजे आत्म उद्धार जे लाइ कुझु प्रश्न करे रहियो आहे, जंहिंजा ॾाढा सुहिणा जवाब सतगुरु हिन भजन जे भाव सां ॾेई रहिया आहिनि। ध्यान सां श्रवण कयो। कीअं शांति अचे मन में ॾे सतगुर ॾस मूंखे। जवाब बुध चेला चित ॾे, बुध चेला चित ॾे, तॾहिं शांति अचे मन में जॾहिं कामना कढी कुलई। तॾहिं शांति अचे मन में जॾहिं कामना कढी कुलई। सभिनि दुखनि जो कारण कामना इच्छा। बुध कृष्ण बियो मुंहिंजो, बुध कृष्ण बियो मुंहिंजो, कीअं मुक्ति थे मुंहिंजी गुरवर तुस दर तुंहिंजो। सुन सिखिया शिष्य मुंहिंजी, सुन सिखिया शिष्य मुंहिंजी, पंहिंजो पाण पछाणिज तूं, पंहिंजो पाण पछाणिज तूं, थे मुक्ति पक तुंहिंजी। कीअं पाण ॼाणा पंहिंजो। पूरक प्रश्न। कीअं पाण ॼाणा पंहिंजो, वठ ज्ञान सचे गुर खां, थे पाण पसण सहजो। वठ ज्ञान सचे गुर खां, थे पाण पसण सहजो। कीअं गुरु सचो मिलंदो, कीअं गुरु सचो मिलंदो, पूरण अधिकारीअ जो जॾहिं भाग अची खुलंदो। पूरण अधिकारीअ जो जॾहिं भाग अची खुलंदो।
किया गुर जो थे दर्शन, किया गुर जो थे दर्शन, कहे टेऊं जिज्ञासुवते, जडि प्रभु थे परसन। कहे टेऊं जिज्ञासुवते, जडि प्रभु थे परसन। मुंहिंजो अर्ज गुरु तोखे, कीअं शांति अचे मन में, ॾे सतगुर ॾस मूंखे। कीअं शांति अचे मन में, ॾे सतगुर ॾस मूंखे। बोल सतगुरुदेव भगवान की, श्री वृंदावन बिहारी लाल की जय। जय श्री कृष्ण। सतनाम साक्षी हरे राम। त भाई अर्थ तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। केॾा सुंदर सुहिणा प्रश्न कया आहिनि सेवक की शांति कीअं अचे, त जवाब आयो इच्छाउनि जो त्याग कयो। जीअं कंहिं इच्छा कामना जो त्याग कंदा आहियूं असां शहनशाह बणिजी वेंदा आहियूं, भिखारीअ में राजा बणिजी वेंदा आहियूं। ख़बर अथव हथ में कुझु न हुजे, इच्छा ई त असांखे हेठि किराईंदी आहे, इच्छा ई त गुलाम ठाहींदी आहे दर दर जो। इच्छा निकिरी वई त पोइ छाजी कंहिंजी असां कान कढंदासीं, कंहिंजी गुलामी कंदासीं। छाजो दुख, छाजी परेशानी, इच्छा ई त दुख ॾींदी आहे। चओ हरे राम। ऐं ॿियो सवाल की मुक्ति कीअं थिए, त सतगुरु चवनि था भाई पंहिंजो पाण खे सुञाण, उहा ई त मुक्ति आहे, उहो ई मोक्ष आहे। पंहिंजे आत्म तत्व जी पहचान करण ही मोक्ष आहे, उहो अनुभव थिए। हाणे वरी अगलो सवाल की पाण खे कीअं सुञाणो, त सचे सतगुर खां ज्ञान वठो, वरी उन राह ते हलो, भजन कयो, भक्ति कयो। वरी ॿियो प्रश्न त गुरु कीअं मिलंदा सच्चा, त चवनि था पहिरियों अधिकारी ठहो, पहिरियों अधिकारी ठहो। जे स्कूल में बि दाख़िलो उनखे मिलंदो आहे, पहिरियों सवाल पुछंदा आहिनि, हा न, ABCD ॿुधाए, गिनती ॿुधाए, तॾहिं वञी उन में एडमिशन मिलंदी आहे। त अहिड़ी तरह सां पूर्ण सतगुरूअ खे पाइण जे लाइ पहिरियों भक्ति करणी पवंदी आहे। ऐं माण्हू छा कंदा आहिनि, न गीता पढ़ंदा, न सत्संग कंदा, न भॼन कंदा, सिधो वञी करे नामदान वठंदा। पोइ ॾिसंदा आहियो खाईंदा पीअंदा बि आहिनि, घुमंदा बि आहिनि, ग़लति संग बि कंदा आहिनि, हा कूड़ बि ॻाल्हाए वठंदा, मांसाहार बि करे वठंदा, ऐं गुरूअ जो नाम त पहिरियों ई वठी आया। चओ हरे राम। पूर्ण अधिकारी थे, चओ हरे राम। अहिड़ा भाग थियनि प्रभु। कीअं गुरूअ जो थे दर्शन, त चवनि था जॾहिं प्रभु थे परसन। प्रभुअ जी कृपा सां ई सतगुरनि जी प्राप्ति थींदी आहे। हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद।